अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। गुज़िरियल ॾींहं खां लाहौर जे ज़मान पार्क ॿाहिरियां पंजाब ऐं इस्लामाबाद पुलिस ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि में छिकताण जारी आहे। उहो इमरान ख़ान जेको कानून जी बालादस्ती जी ॻाल्हि कंदो हो, जेको दुनिया जे सुधरियल मुल्कनि जे यकसा कानून जूं ॻाल्हियूं क़ौम खे ॿुधाईंदो हो, उहो इमरान ख़ान जेको इहो बि चवंदो हो त ख़ुदा जी ज़ात खां सवाइ हू कंहिंखां बि नथो ड्रुजे, उहो इमरान ख़ान गिरफ़्तार थियण खां ड्रुजे पियो ऐं कारकुननि खे पुलिस सां विढ़ाए पाण अंदरि मज़ा पियो वठे। इमरान ख़ान आख़िर गिरफ़्तारी खां ड्रुजे छो थो, इन मामले ते हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। तोशाखाना केस आहे जंहिंमें इमरान ख़ान साहिबु घड़ियुनि समेत मुख़्तलिफ़ जेके तोहफ़ा हुया उहे उतां ख़रीद कया ऐं उनखां पोइ उहे ॿाहिरि उन्हनि विकिरो करे छॾिया। उहो केस आहे। उन केस में बार बार अदालत घुराए पई, इमरान ख़ान पेश न थियो। अदालत इमरान ख़ान जा वारंट जारी कया आहिनि। कंहिं बि सूरत में इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे। अदालती इहो हुकुम आहे। उनखां पोइ पुलिस, इस्लामाबाद जी पुलिस, लाहौर जी पुलिस गॾियल तौर ते जेको इमरान ख़ान जो घरु आहे लाहौर में ज़मान पार्क, उते गिरफ़्तार करण लाइ पहुती त इमरान ख़ान साहिब जा जेके कारकुन आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा कारकुन आहिनि, उन्हनि पुलिस सां मज़ाहमत कई आहे। इहो गुज़िरियल ॾींहं खां मामिलो हले पियो। हिन टाइम जॾहिं ताईं मां हीउ प्रोग्राम कयां पियो, इहो जेको तमाशो आहे इहो जारी आहे, जंहिंमें केतिरा ई पुलिस ऑफिसर, पुलिस जा जेके सिपाही उहे ज़ख़्मी थिया आहिनि, दर्जन जी तादाद में आहिनि। तहरीक इंसाफ़ जा कारकुन बि ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस वटि हथियार न आहिनि, लठियूं आहिनि ऐं होॾां कारकुननि वटि लठियूं बि आहिनि, गुलेल आहिनि जंहिंसां पथर विझी करे उन्हनि खे जेको आहे त पुलिस एहलकारनि खे निशानो बणायो पियो वञे। इहो जेको सिलसिलो आहे इहो राति देरि ताईं बि जारी रहियो आहे, कल्ह सॼो ॾींहुं बि जारी रहियो आहे, हिन टाइम ताईं बि इहा सूरत हाल आहे। ऐं इमरान ख़ान साहिबु गिरफ़्तारी ॾियण बजाए अंदरियां वेही करे पंहिंजे कारकुननि खे इहे हिदायतूं जारी कंदे नज़र अचे थो त अचो ऐं मूंखे हीउ गिरफ़्तार कंदा, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो। इहो सॼो जेको सिलसिलो आहे इहो जारी आहे। हाणे हालत इहा आहे, इहो इमरान ख़ान साॻियो ई इमरान ख़ान हो जेको हाणे ताईं बि राति जॾहिं उन्हनि खे इंटरनेशनल हिकिड़ी मीडिया खे जेको इंटरव्यू ॾिनो आहे, तॾहिं बि उन्हनि जेको आहे त कानून जी बालादस्ती जी ॻाल्हि कई आहे, इंसाफ़ जी ॻाल्हि कई आहे, यकसां कानून जेके दुनिया जे सुधरियल मुल्कनि जा जेके कानून आहिनि उन्हनि जूं बि इमरान ख़ान साहिबु मिसालूं ॾींदो रहियो आहे। लेकिन जॾहिं हाणे हुकूमत, भले हुकूमत जो किथे न किथे को हथु हुजे, पर अदालती जेके वारंट निकिता आहिनि, इमरान ख़ान साहिबु उन्हनि खे पुठी ॾिए पियो ऐं पाण जेको चवंदो उन तां उहो फिरी वियो आहे ऐं हाणे कारकुननि खे पुलिस सां विढ़ाए पाण अंदरि जेको आहे लिकी वेठो आहे ऐं मज़ा पियो वठे। ऐं कारकुन ऐं पुलिस, अगरि पुलिस थोरी बि अगरि वधीक रिएक्ट करे त नुक़सानु थी सघे थो, जानी नुक़सानु थी सघे थो। पुलिस ऐं हुकूमत जेको आहे त तहमुल खां कमु पई वठे, पर होॾां जेके तक़रीबन ॿुधायो वञे त 200-300 जेके कारकुन आहिनि उहे फुल तयारु आहिनि ऐं फुल जेके पुलिस मथां हमला जेके हुननि जा जारी आहिनि। अगरि थोरो, जीअं मां चयो त अगरि पुलिस वधीक मज़ामत करे त को जानी नुक़सानु थी सघे थो, पर शायदि इमरान ख़ान साहिब खे जेको ख़ौफ़ आहे पंहिंजी गिरफ़्तारी जो, उन ख़ौफ़ सबबु उहो चवनि था भले कोई मरी वञे, कोई छा बि थिए, कंहिंजे घर जो को ॿारु, कंहिंजो को नौजवान पुटु भले क़ुर्बान थी वञे, पर उहो जेल अलाए छो लॻे थो इमरान ख़ान साहिब खे की तोशाखाना जे हुन में अगरि इमरान ख़ान वेंदो त ख़ुदा न ख़्वास्ता इमरान ख़ान छा थी वेंदो। पर ऐं ईअं बि न थींदो आहे त सियासत में जेके सियासी अॻुवान हूंदा आहिनि उन्हनि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खां वठी तव्हां केतिरियूं पाकिस्तान में मिसालूं आहिनि, सभिनि जेलियूं काटियूं आहिनि ऐं जेल काटण सां जेको सियासी कारकुन आहे उनजे रंगनि में जेको अञा वधीक निखार ईंदो आहे, इन जी सियासत में अञा वधीक शोखी ईंदी आहे, उहो ख़तमु न थींदी आहे। पर इमरान ख़ान साहिबु ड्रुजे, जीअं मां चयो तव्हांखे ॿुधाईंदुसि आख़िर इमरान ख़ान साहिबु ड्रुजे छो थो। हाणे हालत इहा आहे, मक़सद ते मां अचां थो मोटी, इमरान ख़ान साहिब जे इर्द गिर्द शेख रशीद, फवाद चौधरी जहिड़ा जेके माण्हू आहिनि, इहे सदाई सॼी ज़िंदगी इन्हनि सणबी सियासत कई आहे। सणबी सियासत पाण ई चई सघूं था, उहा सियासत जेका तकलीफ़नि खां बग़ैर हुजे, बग़ैर तकलीफ़नि वारी सियासत कई आहे। ऐं उन्हनि सदाई चढ़ंदे पासे जेको चढ़ंदो जेको पासो आहे उन जेका सिज जा जेका सलामी भरींदड़ रहिया आहिनि, उन्हनि इमरान ख़ान साहिब खे माना मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ई महफ़िलनि में अंदरि वेठे वेठे एॾो माना उहो बावर कराए छॾियो आहे त साईं हिननि त तोखे बसि मारण जो पूरो प्लान करे छॾियो आहे। अगरि तोखे ख़ुदा न ख़्वास्ता, अगरि तोखे पुलिस खणी वई त तोखे अंदरि ज़हर ॾेई करे मारे छॾींदा, तोखे हे करे छॾींदा, तोखे हे करे छॾींदा। हुनखे एॾो ख़ौफ़ज़दा करे छॾियो अथनि त हाणे उहो जेको गिरफ़्तारी वारो जेको नालो आहे उहो ॿुधे थो त इमरान ख़ान साहिबु ख़ौफ़ज़दा थी थो वञे, पोइ रड़ियूं थो करे अचो मूंखे बचायो, कारकुनो अचो बचायो। हाणे इमरान ख़ान खे इहो सम्झणु घुरिजे त भई जीअं मां चयो त भई कारकुन या जेके लीडर हूंदा आहिनि उहे गिरफ़्तार थियण सां वधीक मक़बूल थींदा आहिनि, इमरान ख़ान जी सियासत में वधीक मक़बूल थींदी, पर छाकाणि त उन्हनि खे जेको इर्द गिर्द जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जेको
ज़हन जी जेका फीडिंग कई आहे उहा फीडिंग अहिड़ी टाइप जी कई आहे तव्हां वियो त तव्हां मारिजी वेंदो। तंहिंजे करे इमरान ख़ान गिरफ़्तारी खां ड्रुजे पियो ऐं गिरफ़्तारी न पियो ॾिए। हाणे थींदो ई रहियो, जीअं ॿियनि सियासतदाननि जी मां ॻाल्हि कई आहे त उहे गिरफ़्तार बि थींदा रहिया, बेनज़ीर खामिंदे, मरियम नवाज़ खामिंदे, मुस्लिम लीग JU आहे, जेके बि पाकिस्तान में सियासी जमायतूं आहिनि, MQM हुजे, कांग्रेस सियासत जा जेके अॻुवान हुजनि, उहे सभु जेल वेंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि हिकु मुख़्तसिर टाइम कोन्हे को वॾे अरसे खां इहे सख़्तियूं, इहे मज़ामतूं, इहे जलसा, इहे जलूस, इहे धरना, इहे लाठी चार्ज, इहे कपिड़ा फाड़णु, इहे जेल वञणु, जेल में सख़्तियूं करणु, मानी न मिलणु, सॼो जेको उन्हनि निभायो आहे। हिन सियासत भले कई आहे 20-25 साल, पर हिन जी सियासत हिकु त पहिरियां सॼी ज़िंदगी ईंदी पुर आसाइश रही, सुकून वारी ज़िंदगी, ऐशी वारी ज़िंदगी न गुज़ारी। सियासत में जॾहिं आयो, सियासत बि करे पियो, पर करे बि काॾी मज़ामती सियासत न हुई। मुशरफ सां बि तॾहिं गॾु थियो वञी करे, पोइ वरी खणी बाद में वियो, सेॾां न थियो, हिकिड़े जॾहिं त अकेलो MNA हो तॾहिं, पोइ सॼी ज़िंदगी हुनजी जेको आहे त पुरसुकून सियासत रही आहे। पोइ अचानक वरी जेको आहे त हिन जे मथां हथु अची वियो, ॾाढनि मुड़ुसनि हथु पकिड़े करे हिनखे सियासत में आंदो, सियासत में अचण खां पोइ हीउ वज़ीर आज़म थी वियो। हिन कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ न ॾिठी आहे। तंहिं करे हाणे हिनखे इहा ख़बर आहे त अगरि हे जेल वियो त हिन सां तकलीफ़ ईंदी, ज़ाहिर ॻाल्हि जेल में तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि। जंहिंजो पाण ॿियनि खे चवंदो रहियो आहे त मां तव्हांखे रोआरींदुसि, मां तव्हांखे अहिड़ो असरु कंदुसि, फलाणे खे न छॾींदुसि, फलाणे खे न छॾींदुसि, ईअं बि चवंदो रहियो आहे। हाणे हिनखे शायदि उहे ख़्याल बि अचनि था त भई मां ॿियनि लाइ ईअं चवंदो हुउसि, हाणे अगरि मां वकड़ में अची वियुमि त थींदो। पर मेन जेको मक़सदु जेको मां सम्झां थो, जेको इमरान ख़ान साहिबु जेको ड्रुजे थो, उहो ड्रुजे सिर्फ़ु हिन जे करे थो की इर्द गिर्द जा जेको भला भर जा जेके माण्हू आहिनि, जेके सलाहकार आहिनि, उन्हनि उनखे एॾो ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे त अगरि तव्हां गिरफ़्तार थी वियो त तव्हांखे मारे छॾींदा। ऐं तंहिं सबबु जो गुज़िरियल ॾींहुं इमरान ख़ान गुफ़्तगू कई आहे पंहिंजी, उन गुफ़्तगू में बि हुन इहो इशारो ॾिनो आहे त मूंखे लॻे थो हे मूंखे गिरफ़्तार करण खां पोइ मारे छॾींदा। ऐं उन इहो पंहिंजो इज़हार करे छॾियो आहे त भई हिनखे इहो ख़ौफ़ आहे ऐं इन ख़ौफ़ सबबु पाण अंदरि घर में लिकियो वेठो आहे। ऐं थींदो ईअं आहे त लीडर अॻुवाणी कंदा आहिनि, लीडर साम्हूं ईंदा आहिनि ऐं साम्हूं अची करे पहिरियां फ्रंट रो में बीहंदा आहिनि। लीडर हूंदो ई उहो आहे, पर हे गुज़िरियल केतिरनि जेको आहे टाइम खां वठी करे मुख़्तलिफ़ ॿियनि ते बि इल्ज़ाम लॻाईंदो त हुनजा ॿार हुते आहिनि, हिनजा ॿार हुते आहिनि, हे हीअं था कनि, पंहिंजा ॿार उनजा ॿाहिरि आहिनि। पर हिते ॿियनि जे ॿारनि खे गुज़िरियल ॾींहं खां वठी करे TV ते ॾिसंदो बि पाण हूंदो त भई हे ॾिसो केॾी मज़ामत थिए थी, को धकु चवंदा आहिनि, हिकिड़ो रहमानी धकु हूंदो आहे, हिकिड़ो शैतानी धकु हूंदो आहे, कंहिंजे ॿार खे लॻी सघे थो। ऐं एॾो वॾो मामिलो बि कोन्हे को, ऐं ईअं बि कोन्हे को अफ़गानिस्तान, इंडिया ऐं कंहिं ॿिए मुल्क जी का फ़ौज आहे तोखे खणण आई आहे, तोखे वञी करे मारे छॾींदा। कानून मुताबिक़ हिकिड़ो वारंट आहे, वारंट निकिरंदा रहंदा आहिनि, उहे वारंट वरी ख़तम बि थी वेंदा आहिनि। नंढी अदालत जो वारंट निकितल आहे, तो वटि हेॾा वॾा नाले वारा वकील आहिनि, तूं वञी सघे थो। ऐं उन्हनि ई सलाहकारनि वरी इहो बि ॾिनो सही अॻे ते हेॾे वेंदे गिरफ़्तार थींदे। माना जीअं कंहिंखे गंदो कराइबो आहे, इमरान ख़ान खे गंदो पंहिंजा ई माण्हू कराइनि पिया। ऐं हुकूमत अगरि चाहे त इहा 250-300 माण्हू इन्हनि खे साइड करे इमरान ख़ान खे ॿधणु को मसइलो न आहे। हुकूमत बि क़ौम खे, माण्हुनि खे, सॼी को अवाम खे इहो ॿुधाइणु चाहे थी त हे जेको चवंदो त मां अलाह खां सवाइ कंहिंखां न ड्रुजां थो, हे ॾिसो ड्रुजे थो। जीअं कंहिंखे गंदो कबो आहे, इमरान ख़ान खे हुकूमत बि गंदो करण जे मूड में आहे। पर हाणे तरीक़े इंसाफ़ वारा वरी हाई कोर्ट विया आहिनि, उते बि जजनि चयो त भई तव्हांखे पहिरियों रिलीफ ॾिनोसीं, तव्हां छा कयो, वरी तव्हांखे रिलीफ ॾियूं। बराबरि इतराज़ लॻल हुया, जेके बायोमेट्रिक थींदो आहे त उहो बि इमरान ख़ान जो न थियल आहे, जजनि उहो बि ख़तमु करे छॾियो। मुंहिंजे ख़्याल में इहो सभिनि इहे जहिड़ी अदालतनि में थींदो त हेठि ॿियनि माण्हुनि खे बि हिन जो रिलीफ मिलंदो, उहो बि ख़तमु करे छॾियऊं। कुझु ॿिया एतिराज़ आहे त हिन को टिकलियूं विकलियूं लॻल न आहिनि, उहे टिकलियूं लॻंदियूं। हाणे ताईं जेके मां हीउ ब्लॉग कयां थो, उनखां पोइ ॾिसूं त अदालत को रिलीफ ॾिए थी। पर मूंखे लॻे थो त अदालत रिलीफ वरी ॾेई छॾींदी। हिनखे जेको गंदो करिणो हो, गिरफ़्तार हे बि नथा चाहिनि। अगरि करणु चाहिनि त मुंहिंजे न आहे ख़्याल त रियासत लाइ, हुकूमत लाइ, सरकार लाइ कोई 250-300 माण्हू को वॾो मसइलो हुजनि, गिरफ़्तार करे वठनि। पर हुकूमत चाहे थी त इमरान ख़ान खे गंदो कजे। इमरान ख़ान खे घुरिजे त पंहिंजी जेका सियासत आहे उनखे गंदो करण खां बचाए त उन्हनि लाइ बहितर हूंदो आहे। जंहिं प्रॉब्लम सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं मामले मुलाक़ात थी। अलाह भाई।